ओम शांती मध्ये तारीख आहे 26/7/2026। मिठा मिठा बाप मीठे मीठे ॿार सुख ॾियण वारो बाबा बाप खे ॾाढो ॾाढो प्यार सां यादि करो। यादि बग़ैर प्यार न थी सघंदो। उत्तराशु जी प्रश्न बाबा वारनि खे रोज़ रोज़ यादि जो अभ्यास करण जो इशारो छो ॾींदा। उत्तराशु जी यादि सां ई आत्मा पावन ठहींदी आहे। यादि सां ई पूरो वरसो वठी सघंदा आहियूं। आत्मा जी सभु बंधन खलास थी वेंदा, विक्रम सां मुक्त थी वेंदा, सजाइनि सां छुटिजी वेंदा। जेतिरो यादि कंदा ओतिरो ख़ुशी रहंदी, मंज़िल समीप अनुभव थींदी, कॾहिं बि थकंदव न, बेहद जो सुख पाईंदव। हिन करे यादि जो अभ्यास ज़रूरु करणु। गीता बचपन जा ॾींहं भुलाए न ॾिजो। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि गीत जी लाइन ॿुधी गीत जी लाइन जो अर्थ सम्झो। हाणे जीते जी तव्हां बेहद जे बाप जा ठहिया आहियो। सॼो कल्प त हद जा बाप जा ठहिया। सत्युग में बि हद जो बाप जो ठहींदा आहियो। हाणे सिर्फ़ु तव्हां ब्रह्मण ॿार बेहद जे बाप जा ठहिया आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो बेहद जे बाप सां असां बेहद जो वरसो पायूं था। अगरि बाबा खे छॾियो त बेहद जो वरसो मिली न सघंदो। भल तव्हां सम्झंदा आहियो, परंतु थोरे में त कोई राज़ी न थींदो। मनुष्य धन ॾाढो चाहींदा आहिनि। धन जे सवाइ सुख न थी सघंदो। धन बि खपे, शांती बि खपे, निरोगी काया बि खपे। तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो दुनिया में छा आहे, कल्ह छा हूंदो। विनाश त साम्हूं बीठो आहे, ॿियो कंहिंजी बुद्धि में इहे ॻाल्हियूं न आहिनि। अगरि सम्झनि बि विनाश साम्हूं बीठो आहे त छा करिणो आहे, इहे ॼाणंदा न आहिनि। तव्हां ॿार सम्झंदा आहियो ईअं मालूम हूंदो आहे कॾहिं बि लड़ाई लॻी सघंदी आहे। थोरी चिंगारी लॻई त बम्बट मची वेंदो, देरी न लॻंदी। अॻियां बि थोरे ई ॻाल्हि में केतिरी वॾी लड़ाई लॻी हुई। ॿार ॼाणंदा आहिनि कि पुराणी दुनिया ख़त्म थी की थी। हिन करे हाणे जल्दी ई बाप सां वरसो वठिणो आहे। बाबा खे सिर्फ़ु यादि कंदा रहंदा त ॾाढा हर्षित रहंदा। देह अभिमान में अचण सां ई ख़ुशी ग़ाइबु थी वेंदी आहे। देही अभिमानी ठहींदा त बाप खे यादि कंदा। देह अभिमानी में अचण सां बाबा खे भुलिजी दुख उठाईंदा। जेतिरो बाप खे यादि कंदा ओतिरो बेहद जे बाप सां सुख उठाईंदा। हिते तव्हां आया ई आहियो अहिड़ो लक्ष्मी नारायण ठहिणु। राजा रानी ऐं प्रजा जो नौकर चाकर ॾाढो फ़र्क़ु आहे। हाणे जो पुरुषार्थ पोइ कल्पांतर जे लाइ क़ाइमु थी वेंदो। पिछाड़ी में सभिनि खे साक्षात्कार थींदो। असां केतिरो पुरुषार्थ कयूं। हाणे बि बाबा चईंदा आहिनि पंहिंजी अवस्था खे ॾिसंदा रहो। मिठे मिठे बाबा जंहिंखे जंहिंसां स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे उन्हनि खे असां केतिरो यादि कंदा आहियूं। तव्हांजो सॼो उधार यादि ते आहे। जेतिरो यादि कंदा ओतिरी ख़ुशी बि रहंदी। सम्झता बसि हाणे नज़दीक अची करे पहुचा आहियूं। कोई थकी बि वेंदो आहे, पतो न मंज़िल केतिरी दूर आहे। पहुचूं त महिनत बि सफल थिए। दुनिया खे ॻाल्हियुनि जो पतो न आहे कि भॻवानु कंहिंखे चइबो आहे। चईंदा बि आहिनि भॻवानु, पोइ चई ॾींदा आहिनि ठिकर भितर में। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो असां बाप जा ठही चुकिया आहियूं। हाणे बाबा जी मत ते हलणो आहे। भल विलायत में हुजो, हुते रहंदे बि सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे। तव्हांखे श्रीमत त मिलंदी आहे न। आत्मा सतो प्रधान सवाइ बाप जी यादि जे थी न सघंदी आहे। तव्हां चईंदा आहियो बाबा असां तव्हांसां पूरो वरसो वठंदासीं। जीअं असांजो बाबा वरसो वठंदा आहिनि असां बि पुरुषार्थ करे उन्हनि जी गद्दी ते ज़रूरु वेंदासीं।
मम्मा बाबा राज राजेश्वरी राज राजेश्वर ठहींदा त असां बि ठहींदासीं। इम्तिहान त सभिनि जे लाइ हिकु ई आहे। तव्हांखे ॾाढो मिठो, तव्हांखे थोरो सिखाइबो आहे, सिर्फ़ु बाप खे यादि करो। इनखे चइबो आहे सहज राजयोग जो बल। तव्हां सम्झंदा आहियो योग सां ॾाढो बल मिलंदो आहे। असां कोई विक्रम कंदा त सजायूं ॾाढा खाईंदासीं, पद भ्रष्ट थी वेंदो, यादि में ई माया विघ्न विझंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां पावन दुनिया में वञूं था। जो ब्रह्मन ठहींदा उहो निमित ठहींदा। ब्रह्मा मुख वंशावली ब्रह्मन ठहिण बग़ैर तव्हां बाप सां वरसो वठी न सघंदा आहियो। बाप ॿारनि खे रचंदा ई आहिनि वरसो ॾियण लाइ। शिव बाबा जा त असां आहियूं ई, उहा नई सृष्टि रचंदा आहिनि ॿारनि खे वरसो ॾियण लाइ। शरीरदारी खे ई वरसो ॾींदा न। आत्मायूं त मथे में रहंदियूं आहिनि, हुते त वरसो प्रारब्ध जी ॻाल्हि न आहे। तव्हां हाणे पुरुषार्थ करे प्रारब्ध वरिता आहियो, जो दुनिया खे पतो न आहे। हाणे समय नज़दीक ईंदो वेंदो आहे, इतला कंदा रहंदा आहियूं। फलानो अगरि ईअं कंदो त असां हिकदमि उनखे उड़ाए ॾींदासीं। उड़ाइण जी तयारी थींदी आहे। बॉम्ब सादी कोई रखण जी न आहे, तयारी थींदी रहंदी आहे। ब्रिटिश गवर्नमेंट जे समय पाकिस्तान हिंदुस्तान छा हुयो लिखियलु बि आहे न, यवननि जी लड़ाई आहे। पांडव ऐं कौरव जी लड़ाई आहे न, यवन बराबरि लड़नि था। बॉम्ब्स बि तयारु थियनि था न। हाणे बाबा असांखे फरमान कंदा आहिनि कि मूंखे यादि करो न त पिछाड़ी में ॾाढो रोइणो पवंदो। एतिरो इम्तिहान में नापास थींदव त वञी करे डूब मरंदव गुस्से में। हिते गुस्से में जी त ॻाल्हि ई न आहे। पिछाड़ी में तव्हांखे साक्षात्कार थींदो छा असां ठहींदासीं, इहे बि पतो पए। बाबा जो कमु आहे पुरुषार्थ कराइणु। चवंदा आहिनि ॿार कर्म कंदे हुए मूंखे यादि करो, भुलिजो न। भुलिजी वेंदा आहियो, उहा फुर्सत न आहे त अच्छा वियो। यादि में वेही करे बाप खे यादि करो। आपस में तव्हां मिलंदा आहियो त इहा कोशिशि करो असां बाबा खे यादि करो। मिली करे वेहण सां तव्हां यादि सुठो कंदव, यादि मिलंदी आहे न, मदद मिलंदी आहे। मूल ॻाल्हि आहे बाप खे यादि करण जी। हिते अचो व न अचो, कोई विलायत में वेंदा आहिनि पोइ अची न सघंदा आहिनि, हुते बि सिर्फ़ु बाप खे यादि करो। बाप जी यादि सां तव्हां सतो प्रधान ठहींदा। बाबा केतिरा चईंदा आहिनि, बाबा चईंदा आहिनि सिर्फ़ु हिकु ॻाल्हि यादि रखो, बाप खे यादि करो। बाप चईंदा आहिनि मन मना भव, मूंखे यादि करो त विश्व जो मालिक ठहींदा। मूल ॻाल्हि इहा थी वेंदी आहे यादि जी। काथे चइबो काथे बि वञणु आदि जी ॻाल्हि न आहे। घर में रहो, सिर्फ़ु बाप खे यादि कंदा रहो। पवित्र न ठहींदव त यादि न करे सघंदा। ईअं थोरी आहे कि सभु अची करे क्लास में पढ़ंदा, मंत्र वरितो पोइ भल काथे बि हली वञो। सतो प्रधान ठहिण जो रास्तो बाबा बतलाईंदा आहिनि। ईअं त सेंटर ते वञण सां नई नई पॉइंट्स ॿुधंदा रहंदा। अगरि के कारण हुते न वञी सघंदा आहिनि, बरसाति पवंदी आहे अथवा कर्फ्यू लॻंदो आहे, कोई ॿाहिरि न निकिरी सघंदो आहे त पोइ छा कंदा। बाबा चईंदा आहिनि हर्जो न, काथे बि रहंदे बसि बाप खे यादि करो, हलंदे फिरंदे यादि करो। ॿियनि खे बि यही चओ कि बाप खे यादि करो त विक्रम विनाश थींदा, देवता ठही वेंदा। अक्षर ई 2 आहिनि, मनमना भव मध्याची भव। बाप चईंदा आहिनि इहे बचपन भुलिजी न वञो। अॼु हंसदा आहियो, कल्ह रोइणो पवंदो। अगरि बाप खे भुलिजंदा त बाबा सां वरसो पूरो वठिणो खपे न, है न। ईअं ॾाढा आहिनि चईंदा आहिनि स्वर्ग में त वेंदासीं, पोइ त जो तक़दीर में हूंदो।
उन्हनि खे कोई पुरुषारत करिणो न चाहींदासीं। मनुष्य पुरुषारत कंदा आहिनि ऊच मर्तबो पाइण लाइ। हाणे जबकि बाप वटि ऊच मर्तबो मिलंदो आहे त गफ़लत छो करणी खपे। स्कूल में जो न पढ़ंदा त पढ़े लिखे जे अॻियां ढरी वेंदा, भरी ढोइणी पवंदी। बाबा खे पूरो यादि न कंदा त प्रजा में बि नौकर चाकर वञी करे ठहींदा। हिन में ख़ुशि थोरी थियणो खपे। तव्हां बाप सम्झाईंदा आहिनि, मिठे मिठे ॿार सम्मुख रिफ्रेश थी करे वेंदा आहियो। कई बांदेलियूं आहिनि, हर्ज न आहे। घर वेठे बाबा खे यादि कंदा रहो। तव्हांखे केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि। मौत साम्हूं बीठो आहे। अचानक ई लड़ाई शुरू थी वेंदी। हिकु ॿ खे चईंदा आहिनि थोरो बि गड़बड़ कयो त असां हीअं कंदासीं। पहिरियों खां ई चई ॾींदा आहिनि। बॉम्ब्स जी मगरूरी ॾाढी आहे। बाबा चईंदा आहिनि ॿार अर्जुन योग बल में होशियारु थी विया न आहिनि। ईअं न थिए लड़ाई लॻी वञे, परंतु ड्रामा अनुसार हीअं थींदो ई न। ॿारनि पूरो वरसो वरितो ई न आहे, इन करे निश्चय थींदो आहे। हीअ लड़ाई करे करे लॻंदी बि त बि बंदि थी वेंदी। छोजी हाणे राजधानी स्थापना न थी आहे, टाइम खपे न। पुरुषारत कराईंदा रहंदा आहिनि। पतो न कहिड़े बि समय कुझु बि थी सघंदो आहे। बसि किरी पवंदी एरोप्लेन, ट्रेन किरी पवंदी, मौत त साम्हूं बीठो ई आहे। धरती बि हिलंदी रहंदी। सभिनि खां जास्ती कमु अर्थक्वेक खे करिणो आहे, लेकिन विनाश थियण जे पहिरियों बाबा सां पूरो वरसो वठिणो आहे। हिन करे ॾाढो प्रेम सां बाप खे यादि करिणो आहे। बाबा तव्हांजे बिग़ैर असांजो ॿियो कोई न आहे। सिर्फ़ु बाप खे यादि कंदा रहो। केतिरो सहज रीति सां नंढा नंढा ॿारनि खे बि सम्झाईंदा आहिनि। ॿियो कोई तकलीफ़ न ॾींदा आहिनि। सिर्फ़ु बाप खे यादि करो। ॿियो कामचिता ते वेही जो तव्हां जली मरिया आहियो त हाणे ज्ञान चिता ते वेही पवित्र ठहो। तव्हां सां पुछंदा आहिनि तव्हांजो उद्देश्य छा आहे। चओ जो सभिनि जो बाप आहे। उहो चईंदा आहिनि मामेकम यादि करो त तव्हांजो विक्रम विनाश थींदा। तव्हां सतो प्रधान ठही वेंदा। सर्व जो सदगति दाता हिकु शिव बाबा। हाणे बाप चईंदा आहिनि सिर्फ़ु मूंखे यादि करो त कट उतरंदी वेंदी। इहे एतिरो पैगाम त ॾेई सघंदा आहियो न। ख़ुदि यादि कंदा तॾहिं ॿिए खे यादि कराईंदा। ॿिए खे रुचि सां चईंदा न त दिलि सां न निकिरंदो कि बाबा खे यादि करो। बाबा चईंदा आहिनि किथे बि वञो, जेतिरो थी सघे सिर्फ़ु बाप खे यादि करो। बल थोरी खान पान जी तकलीफ़ आदि थींदी आहे, रहणो त घर में आहे न। घर में रहंदे बाप खे यादि करो। जो मिलियो हुनखे इहा ई शिक्षा ॾियो। मौत साम्हूं बीठो ई आहे। बाप चईंदा आहिनि तव्हां सभु सतो प्रधान पतित थी आहियो। हाणे मूंखे यादि करो त पवित्र थी वञो। आत्मा ई पतित ठहींदी आहे। आत्मा ई पवित्र ठहींदी आहे। सत्युग में आत्मा पावन हूंदी आहे। बाप जी यादि सां आत्मा पावन ठहींदी। ॿियो कोई बि उपाय न आहे। ये पैगाम सभिनि खे ॾींदा वञो त बि ॾाढनि जो कल्याण कंदा। ॿियो कोई तकलीफ़ न ॾींदा आहिनि। पुरुषोत्तम मास में बि वञी करे सम्झायो कि सभिनि खे पुरुषोत्तम केरु ठाहींदा। सभिनि सां पुरुषोत्तम केरु आहे। सत्युग आदि में लक्ष्मी नारायण पुरुषोत्तम हुया। उन्हनि खे शिव बाबा अहिड़ो ठाहियो। इन्हनि खे बि अहिड़ो पुरुषोत्तम ठाहिण वारो अथव। स्वर्ग जी स्थापना करण वारो शिव बाबा आहे। सभु आत्माउनि खे पावन ठाहिण वारो पतित पावन शिव बाबा आहे। सभिनि खे उत्तम ते उत्तम पुरुष ठाहिण वारो शिव बाबा आहे। जो पूज्य हुया उहो पुजारी ठहिया आहिनि। रावण राज्य में असां पुजारी ठहिया आहियूं। राम राज्य में पूज्य हुयासीं। हाणे रावण राज्य जो अंत आहे। असां पुजारी खां पोइ पूज्य ठहींदा आहियूं। बाबा खे यादि करण जो ॿियनि खे बि रास्तो ॿुधाइणो आहे। गुड़ियनि खे बि इहा सर्विस करणी खपे। मित्र संबंधनि खे बि बाप जो परिचय ॾियो। चओ शिव बाबा चईंदा आहिनि मामेकम यादि करो
त स्वर्ग जा मालिक मित्र संबंधन के भी बाप जो परिचय लो जो शिव बाबा चईंदा आहिनि मामेकम यादि करो त तव्हां स्वर्ग जा मालिक ठही वेंदा। निराकार शिव बाबा सर्व जो सदगति दाता है। बाबा आहे सभु आत्माउनि खे चईंदा आहिनि मूंखे यादि करो त सतो प्रदान थी वेंदा। इहे सम्झाइण त सहज आहे न, बुढ़ियूं भी सर्विस करे सकती हैं। मूल ॻाल्हि आहे ही है शादी मुरादी काथे भी वञो, शादी मुरादी काथे भी वञो कन में इहा ॻाल्हि ॿुधायो। गीता जो भॻवानु चईंदो आहे मूंखे यादि करो। हिन ॻाल्हि खे सभु पसंदि कंदा, जास्ती ॻाल्हाइण जी दरकार आहे, सिर्फ़ु बाप जो पैगाम ॾियणो कि बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो। अच्छा ईअं सम्झो भॻवानु प्रेरणा कंदा आहिनि, स्वप्न में साक्षात्कार थींदो आहे, आवाज़ ॿुधण में ईंदो आहे, बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त सतो प्रदान थी वेंदो। तव्हां उन्हनि खे इहे बि चई सघंदासीं कि सुपिने में भॻवानु चईं तव्हां ख़ुदि बि सिर्फ़ु इहो चिंतन कंदा रहो त बेड़ो पार। असां प्रैक्टिकल में बेहद जे बाप जा ठहिया आहियूं। बाबा 21 जन्मनि जो वरिसो बाबा खां वठूं था, इहा ख़ुशी रहणी खपे न। बाप खे भुलिजण सां ई तकलीफ़ थींदी आहे। बाबा केतिरो सहज बतलाईंदा आहिनि मूंखे यादि करो त सभु सम्झंदा इन्हनि खे रास्तो त बराबरि राइट मिलियो आहे, इहो रास्तो कॾहिं कोई ॿुधाए न सघे। समय अहिड़ो हूंदो जो तव्हां घर खां ॿाहिरि निकिरी सघंदव, बाबा खे यादि कंदे कंदे शरीर छॾे ॾींदव। अंतकाल जो शिव बाबा सिमरे पोइ नारायण योनी वल वल उतरे, लक्ष्मी नारायण डायनेस्टी में ईंदा, घड़ी घड़ी राजाई पद पाईंदा। माण्हू महिनत करे पैसो कमाइण लाइ केतिरो पढ़ाई लिखाई कंदा आहिनि, केतिरी महिनत कंदा आहिनि। हिते त बसि बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो, मुंहिंजी श्रीमत ते हलो, मुंहिंजी यादि में शरीर छॾंदा त घड़ी घड़ी राजा ई पद पाईंदा। मेन ॻाल्हि आहे कि असांखे हर घड़ी श्वासो श्वास शिव बाबा यादि हुजे। भल कर्म क्षेत्र में कर्म करूं था, चीज़ूं भी वठणियूं पवंदियूं आहिनि, लेकिन जॾहिं असां विच विच में सोचूं कि बसि हलो घर बाबा त कोई भी ॻाल्हि कोई भी चीज़ कुझु भी असांखे ध्यान में न अचे, बसि मां आत्मा ऐं बाबा। ईअं असांजो अभ्यास हूंदो तॾहिं असां घड़ी घड़ी राजे पद पाईंदासीं, लक्ष्मी नारायण डायनेस्टी में ईंदासीं ऐं बिल्कुलु प्योर ठहींदा त लक्ष्मी नारायण भी ठहींदा। बसि सिर्फ़ु बाप खे यादि करो, उहो भी ॾाढो प्यार सां यादि करो, विद परिचय विद प्यार, संबंध जोड़े करे यादि रखो, निस्वार्थ प्यार। मतिलबु ईअं न बाबा जी यादि सां ईअं थींदो, बसि हिकु कुझु मिले न मिले कुझु भी यादि न हुजे, बसि बाबा स्वीट बाबा के भी संबंध सां। बाबा बाप भी आहिनि, टीचर भी आहिनि, सतगुरु भी आहिनि, दोस्त भी आहिनि, साजन भी आहिनि, डॉक्टर भी आहिनि, टेक केयर भी आहिनि। ॿियो कहिड़ो बि संबंध स्मृति में रखी सिर्फ़ु बाबा खे यादि करो। सुख मिलंदो आहे तॾहिं यादि कबो आहे न, दुख ॾियण वारे खे थोरी प्यार कंदासीं। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदो आहियां, हिन करे मूंखे ॾाढो प्यार सां यादि करो। बाप जी मथे हलणो खपे न। अच्छा मीठी मीठी सिक लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते।
संजी भी रूहानी माता पिता बाप रखे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। थाना जिला मुख्य सा पढ़ाई में कभी गफलत न करनी लड़ाई का पेड़ पेड़ों बाबा के याद करे पूरे पूरे वर्षों वठवा ॿियो श्रीमती बाबा के ॾाढो प्यार सां यादि करणु श्रीमती बाबा के ॾाढो प्यार सां यादि करणु वरदान संकल्प वृत्ति स्मृति सां व्यर्थ की समाप्त करण वाला सच्चा ब्रह्मांड संपूर्ण पवित्र था। पंहिंजे संकल्प वृत्ति स्मृति के चेक करो ईअं ना कुछ गलत थी वियो पश्चाताप करे वरितो माफ़ी मांगे वरिती छुटी थी वई केतिरो भी कोई माफ़ी मांगे लेकिन जो पाप और व्यर्थ कर्म थी उन जो निशान न मिटंदो आहे रजिस्टर साफ़ स्वच्छ न थींदो आहे। सिर्फ ये रीति रस्म के न अपनायो लेकिन स्मृति रहे मां संपूर्ण पवित्र ब्रह्मण आया मां संपूर्ण पवित्र ब्रह्मण आया। अपवित्रता संकल्प वृत्ति स्मृति के भी टच न करे हिन करे कदम कदम ते सावधान रहणो। स्लोगन आहे बाबा सां गॾु कोई यूज़ बाबा जे साथ के यूज़ करो तो कभी भी दिल शिकस्त न थींदा। अव्यक्त इशारो पवित्रता जो रहस्य प्रैक्टिकल में लाइणो आहे संकल्प रूप में भी पंज विकारनि ते विजयी ठहिणो आहे। व्यर्थ संकल्प क्रोध भी पैदा कंदा आहिनि त काम अर्थात कहिड़ी आत्मा जे प्रति अगरि व्यर्थ दृष्टि भी वेंदी आहे त हुन समय पवित्रता न मिलंदी त इहा व्यर्थ संकल्प बाबा जे प्यार जे पुठियां निचावत करे करो। अच्छा ओम शांति बाबा खे यादि करो।